अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद कोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल। अॼु हिन धमाकेदार, अॼु हिन बहितरीन वीडियो में तव्हां सभिनी खे भलीकार। दोस्तों, अॼु हिकु ख़ूबसूरत बहितरीन रिव्यू करे ॿुधाईंदासीं पंहिंजा ड्रामे जो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। दरअसल दोस्तों, तव्हां पंहिंजी महिनत करे रहिया आहियो, महिनत जो रंग मौला ॾींदो आहे ऐं असां महिनत करे रहिया आहियूं। महिनत करण जो मतिलबु, चवण जो मतिलबु इहो ई आहे, तव्हां जेका ही वीडियो ॾिसी रहिया आहियो, ड्रामा ॾिसी रहिया आहियो ऐं इन सोच में आहियो त ही जेको आहे सांवल या चाकर, इन्हनि मां ड्रामनि में हीरो कहिड़ो आहे। तव्हां परेशानी में आहियो। हीरो ॿई आहिनि दोस्तों ड्रामे जा, ऐं ड्रामे में तारीफ़ हबीब पावर जो जेको किरदारु विच में आयो आहे, इहो बि बहितरीनु आयो आहे। हाणे ड्रामे खे कुझु न कुझु वरी नवाण लॻी वई ऐं कुझु न कुझु रूंडे वारनि खे हेरा फेरी लॻी वई। अहिड़े हिसाब सां रूंडे पाण खे बचाइण जे लाइ इन्हनि खे टारगेट कयो वेठो आहे ऐं जाबर वारा बि इन शइ जो फ़ाइदो वठंदा। शिरल ऐं मुराद चाकर ऐं सांवल सां अगरि विढ़नि था त असां कंहिं न कंहिंखे लिटाए निकिरी वेंदासीं ऐं फ़ाइदो वठंदासीं इन शइ जो। हुननि जी इन शइ में पूरी कोशिशि लॻी पई आहे फ़ाइदे वठण जी। जी हाँ दोस्तों, इहे फ़ाइदो वठी बि सघनि था, इन ॻाल्हि ते तव्हां टेंशन न कयो, इहा ॻाल्हि सची आहे। इहे ॿई शख़्स वॾा बिशरी आहिनि, कासिम रुंडो ऐं जाबिर। दोस्तों, अॼु वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।